الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين سيد الأولين والآخرين قائد الغر المحجلين حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله. أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وقال ربكم ادعوني أستجب لكم. صدق الله مولانا العلي العظيم. سلمان भाइयों, अल्लाह ने पाक कलाम जहां जेकी लफ्ज़ तव्हांजे साम्हूं तिलावत कया आहिनि, रब्बुल आलमीन जल शान फरमातो वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम. ऐं तव्हांजे पालनहार हुकुम ॾिनो आहे त तव्हीं मूंखां दुआ घुरो त आउं वञी दुआ क़बूल कयां. फरमाए थो त ए मुंहिंजा बानो, ए मुंहिंजा बंदो, तव्हां मूंखां दुआ घुरो त मां तव्हांजी दुआ क़बूल कयां. इन الذين يستكبرون عن عبادتي سيدخلون جهنم داخرين. जेकी मुंहिंजी इबादत खां, मुंहिंजे दुआ घुरण खां मुंहुं मोड़नि था, वॾाई कनि था दुआ घुरण खां, वॾाई कनि था अल्लाह जे अॻियां सुवाल करण खां, उन्हनि खे जल्द ज़लील बणाए जहन्नम में उछलायो. बग़ैर हिकिड़ो अल्लाह फरमाए थो दुआ घुरो त क़बूल कयां. ॿियो फरमाए थो जेकॾहिं दुआ घुरण खां तव्हीं वॾाई कंदो, मूंखां दुआ में घुरंदो, तव्हांखे ज़लील करे जहन्नम जी बाहि में उछलाईंदो. इन जो मक़सदु त अल्लाह चाहे थो त मुंहिंजा बाना मूंखां घुरंदा रहनि, मां दुआ घुरण छॾे ॾियणु बंदगी जे शान जे ख़िलाफ़ आहे. बानो हर वक्त पंहिंजे मालिक जे दर जो मुहताज रहंदो ऐं अल्लाह ताला जल शान खे उहो बानो वणंदो आहे जेको हुनजे अॻियां आज़ी इल्तिजा कढणियूं वेठो आहे. हदीस पाक में मन लम यसअलिल्लाह यग़ज़ब अलैहि. जेको अल्लाह ताला खां दुआ नथो घुरे त अल्लाह हुनखे दमिर जे अल्लाह कान जे तो तुमको घुरो छो. दुनिया जे माण्हुनि खां तव्हां घुरंदो न, हिकिड़ो भेरो घुरो ॾींदा, ॿियो भेरो घुरो ॾींदा, ॿियो भेरो घुरो कावड़जी पवंदा, चोथों भेरो घुरो तव्हां दमिरजी पवंदा, मूंखे बेज़ार करे छॾियो अथई. ॾियण ते बजाए उहो तव्हां विढ़ण जे लाइ अची वेंदा. पर अल्लाह अहिड़ो करीम आहे जो जेतिरा भेरा घुरंदा वञो ॾींदो रहंदो ऐं जे न घुरो त अल्लाह रखा. ख़ुसूसन रमज़ान मुबारक जो महीनो दुआउनि जे क़बूलियत जो महीनो. रोज़ेदार जॾहिं अल्लाह तबारक व तआला जल शान खां दुआ घुरंदो आहे त करीम रब रोज़ेदार जी दुआ रद्द न कंदो. उनजे लाइ हुकुम इहो आहे त तव्हां रोज़े सां हुजो, पंहिंजे लाइ दुआ घुरो, पंहिंजे ईमान जी सलामती जी दुआ घुरो, उन खां पोइ पंहिंजे बचनि जे लाइ दुआ घुरो, पंहिंजे पीउ माउ जे लाइ लाज़मी दुआ घुरो, पंहिंजे ओड़े पाड़े जे लाइ दुआ घुरो, पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि जे लाइ दुआ घुरो, पंहिंजे वतन जे लाइ दुआ घुरो, पंहिंजे उस्ताद पीर मुर्शिद जे लाइ दुआ घुरो, छो त इहो दुआउनि जे क़बूलियत जो मौक़ो आहे. रोज़ेदारो
तवाजा ये रोजे वाला मुरझायल चेहरा बुख ऐं मुंज वारा चेहरा अल्लाह खे ॾाढो वणंदा आहिनि। तव्हांजी रोज़े जे दौरान घुरियल आग दुआ अल्लाह वटि रद न थींदी आहे। इन जे लाइ सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी उम्मत खे रमज़ान जे ॾींहंनि ऐं रातियुनि जी तरतीब ॾिनी आहे। ऐं हदीस पाक सही इब्न हिब्बान में ऐं इमाम इब्न खुज़ैमा रिवायत आंदी आहे सलासतुन ला तुरद्दु दअवतुहुम टे माण्हू अहिड़ा आहिनि जिन जी दुआ कॾहिं बि रद न थींदी आहे। टिनि माण्हुनि जी दुआ यकीनन क़बूल कहिड़ा असाइम हत्ता युफ्तिर रोजेदार रोजे खोलण ताईं पूरो ॾींहुं उन जे लाइ मोकिलियो आहे दुआ घुरण जो। जेका दुआ घुरंदो वेंदो अलाह क़बूल कंदो। ऐं वल इमामुल आदिल अदल वारो बादशाह इंसाफ़ वारो हुकुमरान पंहिंजे राज जी रैयत सां अदल करण वारो बादशाह जेको बुक खणी दुआ घुरंदो आहे इन जी दुआ अल्लाह रद कंदो। वदावतुल मज़लूम यरफ़उ अल्लाहु फ़ौक़ल ग़माम व तुफ़्तह लहा अब्वाबुस समा व यक़ूलु रब व इज़्ज़ती लअंसुरन्नक वलौ बअद हीन। टी मज़लूम जी दुआ रद न थींदी आहे। जैसा नाजायज़ी नाइंसाफ़ी थी वई जंहिंजी हक़ तलफ़ी थी वई जेको मज़लूम आहे साईं फरमाइनि था त इन जी दुआ ककरनि खां मथे चढ़ंदी आहे। उन जे लाइ आसमान जा दरवाज़ा खुली वेंदा आहिनि। जेको दुआ मज़लूम घुरंदो आहे अल्लाह फरमाईंदो मुंहिंजो तोसां वाइदो आहे तुंहिंजी मदद मां कंदुसि वलो बात हीन पर कुझु देरि सां ई सही छो त अल्लाह जे कमनि में हिकमतूं हूंदियूं आहिनि। कॾहिं कॾहिं दुआ जे क़बूलियत में ज़ाहिर थियण में देरि लॻंदी आहे पर देरि न चओ अल्लाह वटि देरि आहे पर अल्लाह वटि देरि आहे पर वलो बात हीन फरमाईंदो त भली थोरी देरि सां ई सही पर मुंहिंजो वाइदो आहे मज़लूम तुंहिंजो मददगार मां अल्लाह। सुभान अल्लाह। सम्झो था इहे टे दुआऊं कॾहिं बि अल्लाह ताला रद नथो करे। ऐं हज़रत अबू उमामा रज़ियल्लाहु अन्हु खां रिवायत आहे लिल्लाहि अज़्ज़ व जल इंद कुल्ल फित्रिन उतफा हर अफ्तारी जे टाइम ते अफ्तारी जे वक़्त में अल्लाह ताला घणनि माण्हुनि खे बख़्शे जन्नत जो जेॾीमहिल रोज़े खोलण जो वक़्तु अचे न इहो तव्हांजे लाइ मौक़ो अथव गनीमत जो। रोज़े खोलण खां 2-4-5 मिंट अॻु में जेकी दुआ घुरंदो या तव्हांजी दुआ रद न या उहा तड़े खड़े तव्हांखे मिलंदी या कुझु ॾींहंनि खां पोइ मिलंदी या वरी हुनजो बदिलो तव्हांखे जन्नत जी सूरत में मिलंदो पर दुआ तव्हांजी रद थींदी न। इन वक़्त जो क़दुरु कजो। इहो वक़्तु जेको आहे सो तव्हांजे लाइ हीरनि मोतियुनि जहिड़ो क़ीमती आहे। कहिड़ो रोज़े खोलण जो ऐं सैयदना अबू सईद खुदरी रज़ियल्लाहु अन्हु का रिवायत है मुस्नदुल बज़ार में सरकार फरमाता है इन्न लिल्लाहि तबारक व तआला उतका फी कुल्ल यौमिन व लैलतिन यानी फी रमज़ान। रमज़ान के हर ॾींहं में हर रात में अल्लाह ताला मुजरिमन ॾोहारियुन गुनाहगारन के बख्शे जन्नत जो अता हर ॾींहं में हर रात में। وإن لكل مسلم في كل يوم وليلة دعوة مستجابة। हर मोमिन यानी कि रोजे दौरान
ॾींहं जो रमज़ान जी रात जो हिकिड़ी दुआ त अल्लाह वटि यकीनन करो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ॾींहुं हुजे या राति हुजे तव्हांजी हिकिड़ी दुआ त ज़रूर अॻा वधी आहे। तंहिंजे करे दुआ घुरण में थकिजी न पवंदा कयो। दुआ घुरण वारो कॾहिं हलाक न थींदो, नुक़सान न ॾिसो। जेको दुआ पियो घुरंदो आहे पियो घुरंदो न थकिजी दुआ पियो घुरंदो, अल्लाह ताला कॾहिं उनखे हलाकत में न विझंदो। इहा दुआ उनखे हलाकतुनि खां बर्बादियुनि खां बचाए सलामती जे किनारे ते ऐं सरकारी द्वारा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इमाम बेहकी रिवायत आंदी आहे, इमाम हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत फरमाइनि था, इन्न लिल्लाहि अज़्ज़ व जल्ल फी कुल्लि लैलतिन मिन रमज़ान 600,000 अतीकिन मिनन नार। रमज़ान जी हर रात में अल्लाह ताला 6 लख हुजूर जा उम्मती जहन्नम का घणा 6 लख उम्मती रमज़ान जी हर रात में जहन्नम का आजा थींदा। ऐं साईं फरमाइनि था, पैदा काना आखिर लैलतिन अतकल्लाहु बिअदद मन मदा। जॾहिं रमज़ान जी आख़िरी रात ईंदी आहे त पूरे रमज़ान में जेतिरा माण्हू बख़्शिजी विया ओतिरा वरी होलसेल में उन आख़िरी रात में ये पूरो महीनो 6 लख हर रात में बख़्शिबा ऐं आख़िरी रात में वरी जेतिरा बि पूरे रमज़ान में बाना जहन्नम का आज़ाब थिया न ओतिरा बाना उन गाने जे हिसाब सां आख़िरी रात रमज़ान जी में बख़्शिजी जहन्नम का आजा जन्नत जा अल्लाह असां सभिनी खे आज़ाद करे, असां सभिनी खे मुंहिंजो करीम रब जन्नत नसीब फरमाए। ऐं आका जो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इज़ा कान अव्वल लैलतिन मिन शहर रमज़ान फुतिहत अबवाबुल जन्नात। जीअं रमज़ान जी पहिरीं रात चंड बीहंदो आहे त जन्नतुनि जा हड़ई दरवाज़ा खुलंदा। फला युग़लक़ मिन्हा बाबुन वाहिदुन अशहर कुल्लहु। पूरो महीनो उन्हनि मां हिकिड़ो बि दरवाज़ो बंदि न थींदो आहे, सभई दरवाज़ा जन्नत जा खुलिया। वग़ुल्लिक़त अबवाबुन नार फलम युफ़्तह मिन्हा बाबुश शहर कुल्लहु। ऐं सरकार फरमायो त जीअं रमज़ान जो चंड बीहंदो आहे त जहन्नम जा हड़ई दरवाज़ा बंदि कया वेंदा आहिनि, पर अहिड़ो बंदि थींदा जो पूरो रमज़ान हिकिड़ो बि दरवाज़ो खुलंदो न। हड़ई जहन्नम जा दर बंदि ऐं जन्नत जा हड़ई दर खुलियल। वग़ुल्लत कुतातुल जिन्न। ऐं जेकी शरीर जिन्न आहिनि उन्हनि खे क़ैद कयो वेंदो आहे। जेकी शरीर शैतान आहिनि, गुमराह करण वारा शैतान आहिनि, इन्हनि खे क़ैद कयो वेंदो आहे। जीअं बाना आजा थी अल्लाह जी इबादत कनि। सुभान अल्लाह। वनादा मुनादिन मिनस समाई कुल्ल लैलतिन इला इंफिराद हिजारिल सुबह। हर रात में बाख फुटण ताईं, पिड़ फुटण ताईं हर रात में अल्लाह जे तरफ़ां ऐलान थींदो आहे, ए नेकी करण वारा उथो, नेकी कमायो, वक़्तु नेकी कमाइण जो अची वियो। हर रात में ऐलान थींदो आहे, ए बुराइयूं करण वारा रुकजी वञो, बंदि थी वञो, बुराइयूं बंदि कयो। रमज़ान बुराइयुनि जी सीज़न न आहे, नेकाइयुनि जी मुद्दा। ऐलान थींदा आहिनि हर रात में, सॼी राति ऐलान थींदो आहे बाख फुटण ताईं। फटने तक ये पूरी रात ऐलानात होते रहते हैं कि उठो, ए नेकी करने वालों नेकी करो, ये मौका है तुम्हें रब ने मिलाया है नेकी करने का।
मौसम है, ये अल्लाह की बंदगी का वक्त है। ये तुम्हें गुनाहों का ज़ेब नहीं देता, तुम्हें शाबा नहीं देता कि तुम गुनाह करो। ये वक्त गुनाहों का नहीं है, अपने रब को मनाने का। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हल में मुस्तगफिरिन युगफर लहू, तमाम आहे को बख्शिश घुरण वालों को मुझी बख्शिश कई वञे। हल में ताइबिन यतूबुल्लाहु अलैहि, आहे को तमाम तौबा ताइब थियण वालों को अल्लाह उनकी तौबा कबूल करे। हल में दाइन युस्तजाब लहू, तमाम आहे को दुआ घुरण वालों को उनकी दुआ कबूली वञे। आहे को तमाम ये रात जो पूरी रात ऐलान थींदा है, अल्लाह की तरफा ऐलान थींदा है। अल्लाह हल मिन साइलिन युक्ता सुलहू, तमाम आहे को सवाल करण वालों घुरण वालों तुंहिंजो सवाल पूरो कयो। ये अहिड़ो सखी ॿियो न थींदो जेको ख़ैरात बि करे वरी सॾे काफ़िलनि खे सॾे त अचो अचो मुंहिंजी ख़ैरात जो वंड वंड थो अचे। ऐं बेटा असांजो रब असांखे सॾे, असांजो मालिक असांखे पुकारे त अचो त माफ़ी ॾियां, अचो तौबा क़बूल कयां, सुवाल कयो त क़बूल कयां, बेऔलाद आहियो त औलाद ॾियां, बीमार आहियो त सिहत ॾियां, दर्दमंद आहियो दर्द लाहियां, कर्ज़ी आहियो कर्ज़ लाहियां, पुट कोन थियो अचो पुट ॾियां, बीमार आहियो अचो शिफ़ा था कयां। पूरी रात रब जा ऐलान थियनि, असीं सुता पिया हुजूं, असीं ग़फ़लत में हुजूं त असांजी क़िस्मत जी बेहद बख़्शिश जा कई बाब खुलिया, जेके जाॻिया थे तन खे ॾाज मिलिया। ओ बेहद बख़्शिश जा कई बाब खुलिया, जेके जाॻिया थे तन खे ॾाज मिलिया। कोन तलब कई व्याइना महलिया, सुते सजण विया दाखल कान कई, उथी रात असुर पखियुनि लाते नहीं, उथी रात असुर पखियुनि लाते नहीं, बोली बाजारी तन जे कुर्ब कई, उथी रात असुर। ओ मोड़ा कन्न तकरे जाग्या जीत पखी, पर के हूअ जी मिठी बात बची, सबके साईं जी आहे तलब लिखी, पर मन में तुझी रात वई, तुझी रात असुर। नबी जी न्याणी, जन्नत जी मालिकाणी, अली जी राणी, मोहम्मद करीम जी न्याणी, हसनैन करीम जी अम्मा, सियारे जी रात डिघी तवील रात, बरक़ातु नमाज़ नफ़िल नियत करे त 2 रकातुनि में 30 सिपारा कुरान। सुभान अल्लाह। टियों ख़त्मो पूरो थी वञे न तो फजर जी अज़ान अचे, सलात ग़ैर मिनन नौम, ओॾीमहिल रोई चे थी मौला रात केतिरी नंढड़ी ठाही अथई, मोहम्मद जी न्याणी बरक़ात पढ़ी दिलि न ठाही, रात कीअं पूरी थी। रसूल अकरम हादी आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन रात थींदी आहे त थधो चटाई उन ते क़याम कंदा आहिनि, बीहंदा आहिनि, बी अल्लाह जे हुज़ूर निमाज़ में बी, पेर मुबारक सुॼी पिया, पेर फाटी पिया, पेरनि मां खून निकितो जेको उन तटे ते निशान आहे। पूरी रात मुंहिंजो सुहिणो हबीब
ये क्या होते हैं जो अल्लाह आयशा सिद्दीका जो या रसूल अल्लाह तुझे तो अज्ञन के बराबर बख्शे चले तुझे तो पोयन के बराबर बख्शे चले तो छो एडी रियाजत ता के पर फरमा फला अकून अब्दन शकूरा ये आयशा छा मुझे रब जो शुक्रगुजार सुभान रिवायत में आ हजरत बीबी फातिमा ज़हरा साहिब के घर में 3 ॾींहं फाकू अल्लाह 3 ॾींहं घर में तवण नथी पूरो घर नथी मानी टुकुर नथी 3 ॾींहं ज़हरा नंढड़ो इमाम हसन शहजादो इमाम हुसैन सुभान अल्लाह बुखारा में अमड़ खां पंहिंजे बच्चन की भुख बर्दाश्त न थींदी आहे पोइ पंहिंजे बच्चन के हज़रत इमाम हसन इमाम हुसैन के फरमाई तो बच्चा वञो मुझे बाबा साईं पंहिंजे नाना साईं वटि वञो मतां उते का तव्हांखे खाधे जी शइ मिली वञे शहज़ादा आया पर का बि खाधे जी शइ नज़र न आई वापसि मोटिया क्यों अम्मा असां नाना साईं जे हवेली शरीफ में वियासीं पर असांखे का बि खाधे जी शइ न मिली भला तव्हां उते का शइ खाधे जी ॾिठी शहजादा नर्स की अम्मा ॿियो त कुझु नज़र न आयो तटे जे मथां खून जा निशान नज़र आया थी सघे थो को बकरो ज़िबा थियो हुजे गोश्त आयो हुजे उन जो तटे ते निशान नज़र आया बीबी फातिमा ज़हरा पंहिंजे ॿिन्ही बचड़नि खे कच्छ में वरितो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ख़िदमत में आई चेहरो गमज़दा हुयो बुखारो उन्यारो चेहरो हुयो ऐं सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियो आई साईं फरमाए त पुट फातिमा तुंहिंजो चेहरो गमज़दा सैयदा खातून जन्नत अर्ज़ कयो त बाबा साईं अॼु जे मुंहिंजी अमड़ ख़दीजे मुझे बच्चन जो ख्याल रखिया क्यों निहारो आज मुझे बच्चन कुछ बिठा दो अल्लाह साईं फरमाया तो पुत्र फातिमा तुझे बच्चन चुंडियन का घटना दो तुझे बाबे मोहम्मद करीम आज सत्तो नहीं अल्लाह बाबा सुल्तान ने तबे पे खून जा निशान नजर आया है बच्चन समझो शायद बकरी ज़बातिया को गोश्त आयो और फरमाए पुत्र फातिमा यो खून जेको तबे ते नजर आयो आहे यो बकरे जो न आहे तुंहिंजो पीउ इने मुसल्ले ते बीठो रात जो क़याम कंदो आहे उनजा पेर सुॼी पिया पेर फटी पिया यो खून जा निशान अल्लाह अल्लाह कामिल कंबंदा पिया ये चवंदा पिया वट जोरा रसूल जी बचई बात नमाज़ जा रोज़ा रखंदा पिया ये चवंदा पिया वट जोरा रसूल जी ओ कामिल कंबंदा पिया ये चवंदा पिया वट जोरा रसूल हिकिड़ो असां बि रात जो वक्त हुयो बैतुल्ला शरीफ में आयुसि काबतुल्ला जे चौधारी तवाफ पियो कयां हिकिड़ो माण्हू ॾिठुमि जेको मक़ाम इब्राहिम जी हज़रत इब्राहिम खलील जा पेर मुबारक छा पियो रहे न मक़ाम इब्राहिम वटि हिकिड़े माण्हू खे ॾिठुमि जेको अलाह पहुची बीठो क़याम में क़ुरान पढ़े पियो ऐं रोए पियो कुरान पढ़े पियो रोए पियो हिकिड़ी रकात में बीठो रहियो कुरान पढ़ंदो रहियो रोंदो रहियो मूं सोचियो अॼु सॼी राति मां काबे जो तवाफ़ कंदुसि
तवाफ पे कयो काबे जे चौधारी पे फिरुस उन मानू के हर चक्कर सा दिसा त मकाम इब्राहिम के पासे में रोए तो कुरान पढ़े तो जो पूरी रात गुजरी वही वो मानू हिकड़े क्याम में उपेरो बैठो रहो टी थी पर कुरान जा जिनमें फिर फुटी रोशनी थी वेझो वनी दिसा त मुस्तफा करीम जो खलीफो हजरत उस्मान गनी रज़ियल्लाहु पूरी रात हिकड़े रकात में पूरी रात कुरान जो टियो खत्म पूरो की मीठे 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 हिकड़ी रकात असांजी निंड पूरी नथी थी असांजी ग़िफ़लत नथी खुटी हेरो मुबारक महीनो रमज़ान अची वियो आहे त असांजी सुस्ती नथी लहे टीवी का सके वांगदाई नथी मिले मोबाइल का सके वांगदाई नथी मिले मुझा भाइरो 10 ॾींहं रमज़ान जा गुज़री विया कल चंड ॾिठो तो जी बाकी जेके ॾियारा बचा है ना 17 ॾींहं ये 20 गुज़री वेंदा तो ख़बर कोन पवंदी बेटा वक्त चव पाण मलाए हर रात में ऐलान थे तो जो अल्लाह ताला का रहमत की खैरात हासिल कयो रब जी रहमत सभे थी पई वठण वाला वठन था वंड हासिल कन था जेकरे असी सुता ग़िफ़लत में रही वियासी तो बेटा नुकसान असांजो पंहिंजो आहे के जो नुकसान न आहे आका जो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो عند كل فترة من شهر رمضان كل ليلة اتقى من النار 60,000 हर रोजे की इफ्तारी के वक्त में रोजानो अल्लाह ताला 60,000 मुजरिम जेके दोज़ख जा हक़दार थी चुका है ने केड़ा 60,000 मानू के बख्शे जन्नत जो हक़दार सुभान अल्लाह فإذا كان يوم الفطر آتك الله مثل ما آتك في جميع الشهر जॾहिं ईद उल फितर जो ॾियारो थींदो आहे त जेके रोज़ानो 60,000 बख़्शिबा आहिनि न एतिरा माण्हू मजमूई तरह लैलतुल ईद उल फितर वारे ॾींहं ते अल्लाह ताला बख़्शे जन्नत जा सुभान अल्लाह ऐं इमाम तबरानी मजम औसत में रिवायत आंदी है मुझे आका फरमायो ज़ाकिरुल्लाह फी रमज़ान मग़फ़ूरुन लहू जेको रमज़ान में अल्लाह जो जिक्र थो करे वो बख्शण पड़े जेको जिक्र करे तो अल्लाह जो जिक्र ॾिसो ला इलाहा इल्लल्लाह इहो अल्लाह जो जिक्र आहे अल्लाह 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 इहो अल्लाह जो जिक्र आहे सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्लाहु अकबर ला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाह इहो अल्लाह जो जिक्र आहे कुरान की तिलावत करण इहो अल्लाह जो जिक्र आहे मदीने वाले साईं ते दुरूद ऐं सलाम पढ़ण इहो बि जिक्र आहे साईं फरमाईंदा जेको ज़ाकिर आहे न रमज़ान के महीने में जेको जिक्र करण वारो आहे उहो पक्का पक यकीनी बख्शण सुभान अल्लाह ला यतीब ए रमज़ान के महीने में जेको दुआऊं घुरण वारो आहे अल्लाह इनके खाली न छॾींदो आहे दुआऊं घुरण वारे जूं दुआऊं क़बूल जिक्र करण वारे के गुनाह का माफ़ी वो मुबारक महीनो आहे जंहिंमें अल्लाह तबारक व तआला राज़ी थींदो आहे अल्लाह ख़ुशि थींदो आहे पंहिंजे ॿारनि जे मथां भाइरो असांजे लाइ ही हिकिड़ो सुनहरी मौक़ो आहे रमज़ान जा ॾींहं ऐं रातियूं मल्हाइण छा तव्हां तयार आहियो अजब आहे कि रमज़ान जे जुम्मन ते माण्हू शौक़ सां रोज़ो बि रखनि था जुमे ते 5 नमाज़ूं पढ़ंदा छंछरु चुंडू आचर तव्हांजो ॾोह कयो आहे सूमर तव्हांजो धण ॿधो आहे छा अञा हिते रमज़ान साॻियो न आहे जेको रब जुमे ते आहे उहो अरबा ते उहो साॻियो रब आहे मिठा इहे ॾींहनि ॾियण वारा न थियो
बल्कि पंहिंजे रब जा सच्चा माना सुभान पढ़ो। अल्लाह रमज़ान के ईअं मल्हायो जीअं मोमिन मल्हाईंदा। वैदा कामू इला सलात कामू कुसाला। कुरान में रब फरमाता मुनाफिकन जी निशानी याद अथव निमाज़ जे लाइ उथंदा कमज़ोरी ईअं पंहिंजो करंदा मरंदा दिलि न कढे मजबूरी लाचारियता वञूं वरी निमाज़ पढ़ी अचूं मजबूरी पर मोमिन पाना ज़ौक़ सां शौक़ सां ख़ुशीअ सां निमाज़ पढ़ंदा ख़ुशीअ सां रोज़ा रखंदा ख़ुशीअ सां क़ुरान जी तिलावत कंदा इहा ईमान जी निशानी। सुभान अल्लाह तव्हां रमज़ान जी इबादत में सुस्त न हुजो गाफ़िल न हुजो बल्कि चुस्त हुजो। ऐं जेको बाक़ी रमज़ान जा ॾींहं बचा आहिनि इंशाअल्लाह हाणे रोज़ा बि रखबा। ॾिसो न शैतान जो कमु आहे माण्हुनि खे चङे कम खां रोकणु। शैतान जो कमु आहे माण्हुनि खे चङे कम खां रोकणु। रमज़ान जो ॾींहुं चंड बीठो त शैतान बदिजी विया पर उन जा ख़लीफ़ा शैतान जा वेठा आहिनि शैतान जा चेला समझो था। कॾहिं कॾहिं उहे शैतान जा चेला मुल्लनि जी सूरत में बि मुल्लनि जी सूरत में हाणे हिकिड़ो पंहिंजो फितरो मुल्लनि उथारियो आहे त तरावी उन मां आहे ई न तरावी पढ़जो था पढ़ो। शैतान खे वरी बाहि आहे ये जो तरावी पढ़ंदा एतिरा बख़्शिजी वेंदा। हाणे उहो कंहिं जट जा मोट चले या शैतान निकिरी जे तरावी न पढ़ो त माण्हू खला हणंदसि लानत विझंदसि पर मुल्ले जी सूरत में वॾी ॾाढ़ी बीठो आहे जो तरावी ॿुधाईंदी कोन्हे अछाकी निमाज़ था पढ़ो। इहे शैतान जा चेला मुल्लनि जी सूरत में उथिया आहिनि तरावी न पढ़ो। तरावी पढ़ी वियो ॾाढो पढ़ी वियो तुंहिंजो ॾाढो नानो बड़दानो सभु पढ़ी हाणे तोखे हक़ नज़र आयो आहे हाणे तोखे सही ॻाल्हि नज़र आई आहे। हींअर 1500 साल गुज़रिया आहिनि तरावी पढ़ंदे 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 मुंहिंजी ॿुधायो मां 59 साल उमिरि आहे मां त जॾहिं गोतियूं खोलियूं वठे तरावी पियो थो ॾिसां थी पढ़ंदे रोज़ानो तुंहिंजी उमिरि घणी हूंदी? 70 साल हाजी साहब 75 साल अब तव्हां नंढ पियो खां तरावी ॾिसो था न हे सॼो जहान तरावी हाणे मुल्ले जी अखि खुली आहे त तरावी निमाज़ आहे ई कोन था पढ़ो। असांखे बि ख़बर आहे जेको तोखे हेठो ख़बर आहे असांखे तोखे जे उथारियो आहे न पाण ॿधो पियो आहे पर तोखे न खणायो अथसि पोइ इंशाअल्लाह ताला असां हुन सां बि मोह ॾिनो आहे तोसां बि मोह ॾींदा। तरावियूं पढ़बियूं जी तरावियूं पढ़बियूं ऐं रोज़ा रखबा जमात सां पढ़बी मस्जिद खे आबाद कबो। ॿुधा थी ॿुधायो मालदीव में ॾिस मालदीव असांजे ओभर पासे हिंदुस्तान आहे हिंदुस्तान खां परे जेको समुंड आहे हिंदी समुंड उन में जज़ीरनि जो नंढो नंढो मुल्क आहे मालदीव। उन मुल्क में मूं हिकिड़ो अजीब मंज़र ॾिठो पूरो ॾींहुं पूरी राति मस्जिदूं खुलियूं पियूं। असां वटि माण्हू निमाज़ ते ईंदा मुसाफ़िर पाणी जी बांग अचे थी 1:30 बजे 1 बजे पोइ माण्हू ईंदा थोरो पहिरीं पुराणा पोड़ा ईंदा वरी होरिया 2 बजे वरी वेठा ॾिसंदा त मुड़ो केॾी महिल थो अचे सम्झो था। असां निमाज़ जे टाइम ते ईंदासीं निमाज़ पढ़ी ईंदा सलाम कराईंदो ई असां वञण ईंदा पर साईं मालदीव में मूं ॾिठो त मस्जिदूं 24 कलाक खुलियूं पियूं आहिनि ऐं तस्बीहूं हीअं टंगियूं पियूं आहिनि मस्जिद जे दीवार सां किल लॻा पिया हुन में सौनि जे तादाद में हज़ारनि जे तादाद में तस्बीहूं टंगियूं पियूं। माण्हू ईंदा अचे पंहिंजो तस्बीह खणी वेही ज़िक्र कंदा नफ़िल पढ़ंदा क़ुरान जी तिलावत कंदा 24 कलाक इबादत हले राति जो ॾींहं जो सुबुह जो शाम जो मस्जिदूं खुलियूं पियूं अलाह जा बंदा इबादत में लॻा पिया। सुभान अल्लाह सुभान निमाज़ जो टाइम थी तो पोइ त मस्जिदूं भरिजी वेंदियूं आहिनि पर ॿाहिरि मां मंझंदि जो 10 बजे 11 बजे 12 बजे मिसाल हिकिड़े घर में 5 भाती आहिनि न उन जो दुकान आहे दुकान ते आहे त उन जो दुकान ते
ॾींदा बाक़ी 4 ॼणा लवंदा आहिनि न कोई वरी मस्जिद में वेंदा तस्बीह वेठा पढ़ंदा ज़िक्र वेठा कंदा सुभान अल्लाह उन जो अक्सर माण्हुनि जो पेशो आहे मच्छी मारण चौधारी समुंड आहे मच्छी मारण जो पेशो आहे वो जेका मच्छी पहिरीं मच्छी मारींदा उहा ठाहे तयार करे मस्जिद में खणी सुभान अल्लाह ये मस्जिद में जेके माण्हू वेठा आहिनि न इबादत में को केॾी महिल हुन घर मां मानी ईंदी हुन घर मां मानी ईंदी हुन घर में ॿियो हलंदो इबादत में कोई हलंदो बेटा अल्लाह जे घर खे आबाद करण वारनि खे अल्लाह आबाद करे थो जेके रब खे राज़ी कंदा अल्लाह हुननि सां राज़ी थिए थो मन कान लिल्लाह कान अल्लाह लहू जेको अल्लाह जो थी वेंदो अल्लाह हुन जो थी वेंदो पोइ जंहिंजो रब तंहिंजो सभु चओ जंहिंजो रब तंहिंजो सभु अल्लाह तबारक व तआला असांखे तौफ़ीक़ ॾिए ही रमज़ान मल्हाइण जी रमज़ान जे राति में रमज़ान जे ॾींहं खे ईअं मल्हायूं जंहिंमें अल्लाह राज़ी थिए अल्लाह जो हबीब राज़ी थिए बारक अल्लाहु ली व लकुम फिल क़ुरआनिल अज़ीम नफ़अनी व इय्याकुम बिमा फ़ीहि मिनल आयाति वल ज़िक्रिल हकीम अक़ूलु क़ौली हाज़ा अस्तग़फ़िरुल्लाहल अज़ीम ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फस्तग़फ़िरूहु इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम